जुंगशाही मां रिपोर्ट करे रहियो आहे हुज़ूर अहमद ब्रोही। जुंगशाही लॻ ॻोठ मंगर खान पलीजो जे रवासी ज़मींदार मोहम्मद खान वलद अली महर पलीजो जे सर्वे ज़मीन ते 62 माण्हुनि पारां ज़बरदस्ती कब्ज़े जी कोशिश, तैयार फसल तबाह करण ऐं मोतमार धमकियूं ॾियण जा संगीन इल्ज़ाम साम्हूं आया आहिनि। तफ़सील मूजिब मुतासिर ज़मींदार मोहम्मद खान पलीजो साफ़ नाडो दाहींदे चयो त संदसि वालिद मरहूम अली महर पलीजो जे नाले देहे हालात में सर्वे ज़मीन मौजूदु आहे जंहिं ते हू पाण साड़नि खां क़ाबिज़ आहे। हिन इल्ज़ाम हयो त संदसि भाइरनि कूड़ा खाता ऐं जाली रजिस्ट्रियूं ठहिराए ज़मीन पंहिंजे नाले ते कराए छॾी आहे। जमालुद्दीन पलीजो खे विकिरो करे छॾी आहे, जॾहिं त उन्हनि जाली खातनि ऐं रजिस्ट्रेशन जी कैंसलेशन लाइ हिन सिविल कोर्ट ठटो में केस दाख़िल करायो आहे, जेको हिन वक़्तु अदालत में ज़ेरे समाअत आहे। मोहम्मद खान पलीजो ॿुधायो त 6 जनवरी ऐं ॿीहर 11 जनवरी ते ग़ुलाम नबी वलद राजू पलीजो, जमालुद्दीन पलीजो, ग़ुलाम नबी वलद मोहम्मद यूसुफ पलीजो समेत केतिरा ई माण्हू ट्रैक्टरनि सां गॾिजी ज़बरदस्ती संदसि ज़मीन ते दाख़िल थिया, जिते बीठल क़ीमती वण वढाया विया, कचे ओताक खे ड्राहे पटकियो वियो ऐं तयारु फसल मथां ट्रैक्टर हलाए लखे रुपयनि जो नुक़सानु पहुचायो वियो। हिन वधीक चयो त मज़ाहमत करण ते ख़ैस ऐं संदसि घर भातियुनि खे मौतमार धमकियूं पिणु ॾिनियूं वयूं।